इन वक्त मौजूद आहियूं शिकारपुर जे क़दीमी स्कूल जेको आहे गर्ल्स प्राइमरी काज़ी हबीबुल्ला स्कूल में, जेको इन वक्त अपग्रेड थी जेको आहे गर्ल्स जेको आहे एलिमेंट्री स्कूल कयो वियो आहे। उन हवाले सां हितां जो जेको आहे एडमिनिस्ट्रेटर उस्तादनि शागिर्दनि खां वीचार वठंदासीं। हिन स्कूल जी जेका शुरूआत में त हीअ कचहरी स्कूल जे हवाले सां पाकिस्तान अॻिजो हुयो ऐं बाद में ही वरी काज़ी वरा स्कूल जे नाले सां स्टार्ट थियो। ऐं ॿियो स्कूल आहे गवर्नमेंट गर्ल्स लोअर सेकेंडरी स्कूल, जंहिंमें 255 ॿार जेको आहे छोकिरियूं आहिनि ऐं 233 ॿार जेको आहे शागिर्द आहिनि छोकिरा आहिनि। स्कूल जे अंदरि अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे अचण मूंखे टाइम साल थियो आहे। हुन साल जे अंदरि हिन स्कूल जे अंदरि जेको गवर्नमेंट प्रोवाइड करे सघियूं उन सां सहूलियतूं, पाणी जो जेको वाटर प्लांट आहे उहो थधे पाणी जो उहो बि अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाकु आहे, उहो हली रहियो आहे ऐं ॿार उन में फ़ाइदो वठी रहिया आहिनि। फर्नीचर जे हवाले सां ज़ाहिर आहे हर स्कूल में खोट आहे, मुंहिंजे स्कूल में बि खोट आहे, पर उन खोट खे पूरो नज़र में रखंदे उन फर्नीचर में लाभ हासिल करे रहिया आहिनि ऐं पढ़ी रहिया आहिनि। जो शिकारपुर जो तारीख़ी स्कूल आहे ऐं हिन स्कूल में तमामु घणी फैसिलिटीज़ आहिनि। ऐं तव्हां असांजी ड्रेसिंग वग़ैरह चेक कयो त असांजे स्कूल जी जेका ड्रेसिंग आहे उहा पैंट शर्ट आहे ऐं छोकिरियुनि जी बि चेंज आहे। ऐं ॿियनि जेके सरकारी स्कूल आहिनि उन्हनि में ग्रीन ऐं वाइट शर्ट आहे। ग्राउंड काफ़ी वॾो आहे ऐं माशाल्लाह हिते जेके टीचर्स आहिनि उहे बि उन्हनि जी बि इम्प्रूवमेंट सुठी आहे। हिते मूंखे 96 खां मां आई आहियां ऐं फैसिलिटियूं आहिस्ते आहिस्ते मिलंदियूं आहिनि। सोलर बि आहे। ईसी क्लास जे लाइ असांखे फर्नीचर घुरिजे। असांजे में शागिर्द 37 आहिनि क्लास में। 2002 खां अपॉइंटमेंट आहे, पर मां हिते 2009 में हिन स्कूल में तमामु सुठो माहौल आहे। मां पाण हिते पढ़ी आहियां। उन वक़्तु माना अलॻि प्राइमरी न हुयो, मिडिल स्कूल असां पाण हिते पढ़िया आहियूं। असांजा वॾा बि हिते ई पढ़िया आहिनि। माना स्कूल तमामु घणो पुराणो आहे। पहिरियां कचहरी स्कूल हूंदो हुयो। फैसिलिटी आहिनि पर इहे सभु माना पंहिंजे माना मदद पाण कई वयूं। जीअं माना चई करे मशीन हणाई से हुई न हिते, सर वारनि हणाई माना पाड़े वारनि खे चई करे उहा बि हाणे ख़राबु थी वई आहे। हिन जी पढ़ाई तमामु बहितरीनु। सिर्फ़ु असां न अॻु में बि जॾहिं असांखे जाम मिली असांखे बि शौक़ु हो त इन ई स्कूल में अचूं। आया अलाह साईं ॿुधी हिते अची वियासीं। असांजी टीचरूं रही असां ते महिनत कंदियूं आहिनि ऐं असांजो स्कूल ॾाढो सुठो आहे। असांजे स्कूल में इलाही सफ़ाई हूंदी आहे। असांजो स्कूल तारीख़ी आहे। असांजो स्कूल पुराणो आहे। असांजी टीचर इलाही महिनत कंदी आहे। शागिर्द ऐं असां 5 क्लास जा। अब तुंहिंजी साहिबी अजब ॾिठी सूं पन ॿोड़ी पाताल में पहण तारी तूं जेकर अची मूं ते मेरा ई मान लहा जेकी मंझि जहान सो तारी तगे तुंहिंजे लतीफ़ जे लतीफ़ चए तो वटि कमी कान अदल छुट आन को फेरो कर फसुल जो जेॾो तुंहिंजो ना बाज ॿियो ॼाई मंगा री थंबी री थोणी तूं छपर तूं छा तूं ॼाणो कहाँ तोखे मालूम सभु का।